वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं उन हक़ीक़त के बारे में जेका सोशल मीडिया ते तमाम घणी गर्दिश थी करे। जॾहिं बि को पर्सनली का सुठो को माण्हू जेको नाले वारो आहे या को बीमार थींदो आहे या का उन जी एक्सीडेंट थींदी आहे त जल्दीअ में जेको आहे सो हिकु जाली ख़बरनि जो तूफ़ान जेको आहे सो फैलिजी वेंदो आहे सोशल मीडिया ते। हिन वक़्तु असद कुरैशी जॾहिं बीमार थियो, इस्पताल में दाख़िल थियो त खोड़ सारनि माण्हुनि पोस्टूं लॻायूं, खोड़ सारनि माण्हुनि इहे बि ॻाल्हियूं हलायूं त भाउ असद कुरैशी फ़ानी दुनिया खां लाॾाणो करे वियो। हालांकि असां इन सोशल मीडिया ते इन बारे में कमु कंदा आहियूं, रिएक्शन वीडियो ठाहींदा आहियूं त असां खां ई खोड़ माण्हुनि कमेंट्स करे पुछा कयो त दादा छा वाकई असद कुरैशी इन फ़ानी दुनिया खां लाॾाणो करे वियो आहे या असद कुरैशी हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल में आहे। दोस्तों असां 3 वीडियो मूं अपलोड कया सोशल मीडिया ते। 3 वीडियोनि में हक़ीक़त मूं ॾसी त बाबा जेको आहे असद कुरैशी जी तबियत ख़राबु आहे, लेकिन उन जी तबियत एतिरी ख़राबु न आहे कि ख़ुदा न ख़ास्ता हो माना अहिड़ी कंडीशन में आहे। लेकिन उन खां चंद कलाकनि खां पोइ असद कुरैशी पाण बि हिकिड़ो मीडिया ते बयानु जारी कयो त असद कुरैशी ईअं चयो त भाउ मां ख़ैरियत सां आहियां। लेकिन जॾहिं माई ख़ैरा जो एक्सीडेंट थियो, तव्हांखे ख़बर आहे त मासी ख़ैरा हिकु वॾी अदाकार हुई सिंध जी, जेका ड्रामा इंडस्ट्रीअ में हिकु वॾो नालो रखंदी हुई। जॾहिं उन्हनि जी एक्सीडेंट थी काज़ी अहमद मोड़ वटि त उते बि खोड़ सारनि माण्हुनि सोशल मीडिया ते इहे जाली ख़बरूं हलायूं। हालांकि उन टाइम में ख़ैरा जेको आहे ज़िंदा हुई ऐं इस्पताल में दाख़िल हुई, वेंटिलेटर ते हुई, लेकिन हुई ज़िंदा, उन जूं साह अञा जेको आहे सो हुयूं कड़ियूं हुयूं। लेकिन सोशल मीडिया ते बर्पा थी वई ॻाल्हियूं त वाह ख़ैरा माई वफ़ात करे वई ऐं उन जी जेको आहे सो पोस्टूं धड़ाधड़ माण्हुनि कयूं। लेकिन ख़ुदा जे वास्ते ईअं जेको आहे सो कमेंट न कयो, इहे धड़ाधड़ पोस्टूं न कयो जेके जाली, जेका बि हक़ीक़त हुजे उहा ख़बर ॾियो। पोइ उन टाइम में जॾहिं मासी ख़ैरा जी जेका धीउ आहे उन छा चयो इन्हनि जे बाबति ऐं उन पंहिंजे बयान में कहिड़ो बयानु ॾिनो, उहो बयानु बि तव्हांखे इन वीडियो में थोरो ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरीं तव्हां इहो बयानु ॿुधो, पोइ वरी अॻिते इन मौज़ूअ ते पाण ॻाल्हायूं था। भले जेके बि असांजा सॼणा आहिनि, दुश्मन बि खोड़ आहिनि जेके अम्मा जी ग़लति न्यूज़ था हलाइनि, शर्म अचणु खपे उन्हनि खे बि। शायदि उन्हनि खे कंहिं मार न ॼणियो आहे, अलाए किथां पैदा थिया आहिनि जो अहिड़ी न्यूज़ था रखनि। त दोस्तों ये जाली ख़बरूं पोइ वरी इहा तव्हां जेका बयानु ॿुधो इहा हुई मासी ख़ैरा जी धीउ, जेका उन टाइम में कराची इस्पताल जे ॿाहिरियां वेही करे हिकिड़ो वीडियो बयानु जारी कयो मजबूरन, छाजे करे जो सोशल मीडिया ते तमामु इहे ॻाल्हियूं जेको आहे सो वायरल हुयूं त बाबा मासी ख़ैरा वफ़ात करे वई आहे। पोइ उन मजबूरीअ में जॾहिं सोशल मीडिया ते उन पोस्टूं पढ़ियूं त पोइ कराची जे ॿाहिरियां वेही करे इहो बयानु जारी कयो ख़ैरा जी धीअ त बाबा मुंहिंजी अमड़ अञा ज़िंदा आहे। ऐं इन तव्हां वीडियो बयान में ॾिठो बि हूंदो त उहा अधी असांजी रोए बि पई ऐं इहो बयानु बि ॾिए पई त तमामु घणो ॾुखाईंदड़ इहो सूरत हाल आहे। छाजे करे जो इहा जेका कंडीशन हूंदी आहे इहा तमामु नाज़ुक कंडीशन हूंदी आहे। हिकु त उन्हनि जा प्यारा इस्पताल में दाख़िल हूंदा आहिनि, ॿियो वरी जॾहिं सोशल मीडिया ते इहे ख़बरूं गर्दिश कंदियूं आहिनि त पोइ उन्हनि माण्हुनि खे तमामु घणी ॾुख रसंदी आहे। हिन वक़्तु जीअं तव्हां ॾिसो त असद कुरैशीअ जे बारे में बि तव्हां फेसबुक ते अगरि पोस्ट ॾिसंदव त खोड़ सारा पोस्ट इन ई बारे में आहिनि त बाबा असद कुरैशी वफ़ात करे वियो। हालांकि असद कुरैशी चाक चङो भलो पंहिंजे घर वेठो आहे, पंहिंजे बच्चनि सां ख़ुशि मराबा पियो करे ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे पियो। लेकिन सोशल मीडिया ते हिकु कूड़ियूं ख़बरूं ऐं नाजाइज़ ख़बरूं जेको आहे सो फैलाइण इहो ग़लति बि आहे ऐं इहो नाजाइज़ बि आहे। असां इन्हनि ॻाल्हियुनि जी शदीद मज़म्मत कयूं था ऐं इन्हनि शयुनि खां असांजा दोस्त जेके यूट्यूब ते फेसबुक ते कमु था कनि त पंहिंजो जाली न कमु कयो, असुलु कमु कयो ऐं इन्हनि शयुनि खां बचो ऐं पंहिंजो ओरिजिनल कॉन्टेंट जेको आहे सो पंहिंजो ॾेई करे ऐं पंहिंजा व्यूज़ हासिलु कयो। चंद लाइकनि ऐं चंद व्यूज़नि जे करे तव्हां कंहिंजे जेको आहे सो खिलवाड़ पिया कयो कंहिंजे जज़्बातनि सां। इहे ॻाल्हियूं बिल्कुलु नाजाइज़ ऐं बेबुनियाद आहिनि। अल्लाह निगहबान दुआनि में यादि कयो।